जय झूलेलाल। शॉर्टकट ज़िंदगी एक सच के आधार ते उहा वेब सीरीज़ है जो इहो बयान करे रही है त असांजी नौजवान पीढ़ी मॉडर्निज़म के नाले ते ग़लत राह ते वञी नशा पता करे न सिर्फ पाण के बर्बाद करे रही है पर पहिरें पूरे परिवार के बर्बादी जो कारण थी रही है। हिन वेब सीरीज़ में ग़लत तरीक़े से कमायल धन खुशी और शांति न पर बर्बादी जो कारण तो बजे। ईज़ी मनी ईज़ी नमूने से हली वञे थी। चवंदा आहिनि लक्ष्मी लक्षण वारनि माण्हुनि वटि रहंदी आहे जेके लक्ष्मीअ जी पूजा कंदा आहिनि, उनखे अखियुनि ते रखंदा आहिनि, न कि शराब ऐं कबाब में उॾाईंदा आहिनि। मिस्टर गुलशन लुला जेको असांजे सिंधू सर्किल सां ऐं सुधांशु महाराज सां पिणु जुड़ियल आहिनि, हिन वेब सीरीज़ खे प्रोड्यूस करे ॾाढो पुञ जो कमु कयो आहे ऐं चंदुर हरदासीअ तमामु सुठे नमूने सां डायरेक्शन करे हिन वेब सीरीज़ के ज़बरदस्त सुठो ठाहियो आहे। त पोइ छो न अचूं त असां अहिड़ी वेब सीरीज़ के ॾिसूं, लाइक कयूं, शेयर कयूं ऐं सब्सक्राइब कयूं। धन्यवाद।